वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। जेकॾहिं खान बहादुर एसपी खे रस्ते तां हटाए छॾे त बिल्कुलु हटणो पवंदुसि, न त मुफ़्त में मार थी वेंदो। ईमान एसपीअ खां पंहिंजा सभु पलांद ॻाए वॼाए वठंदुसि, पर पहिरियां सब्र था कयूं। ॾिसूं था त इहो खान बहादुर पंहिंजे पुट जो पलांद एसपी खां वठे कीअं थो। भाई पापा तूं मुंहिंजो हिकिड़ो कमु कर। कमु इहो आहे त धणी बख़्श ख़ान खे वञी मुंहिंजो नियापो ॾे, त ॾींहं ॿिनि में असीं मूमल जे मथां लटो विझण ईंदासीं। मूमल असांजी अमानत आहे। बाक़ी अगरि हिन यार साले खां तीफूं कई ऐं को नखरो कयई त पछाड़ीअ मां मूमल जो संग इन बेज़बाने गूंगे खे ॾियारे छॾींदुसि। मूमल खे किथे ॿिए हंधि वञणु कोन ॾींदुसि। इहो अलाए छो हूंदो आहे, सोढ़ियुनि छोकिरियुनि जे नसीब में दुख लिखियल हूंदा आहिनि। ख़ूबसूरत छोकिरियुनि जी भेट में आम रवाजी छोकिरियूं अयाशी वारी ज़िंदगी गुज़ारींदियूं आहिनि। पर तूं फिक्र न कर, मां कॾहिं बि तुंहिंजी अखियुनि में लोड़का चंड कोन थींदुसि। ऐं शामराद खान ऐं उनजी चोरी जे अंजाम जो छा सोचियो अथव? इन महीने जे ई अंदरि तव्हां शहरोज़ ख़ान सां हुनजे निकाह जी ख़ुशख़बरी ॿुधी। ग्रेट। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मूंखे शम्स सां हिसाब चुक्तो करणो आहे। उन सिलसिले में तव्हां मुंहिंजी कहिड़ी मदद करे सघो था? सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।